नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में खबर ॾींदा हलूं त मोरो में फाले सबबि गुज़िरियल 3 सालनि खां बीमारी में वतल बाजी नवाज, अहमद अली रिंद ऐं ॿियनि बीमार फनकारनि जे ثقافت खाते पारां सार न लहण ऐं इलाज न करण ख़िलाफ़ जीए सिंध माज़ ऐं सिंध सूफ़ी संगत फाउंडेशन पारां राग गाए एहतजाज मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई हुई, जंहिंजी अॻुवाणी वकार कलोड़ो, बाजे मास्टर अहमद अली रिंद ऐं ॿिया करे रहिया। इन मौक़े ते फालिज में वतल बाजे नवाज अहमद अली रिंद चयो आहे त मां सिंध जे नाले वारे फनकारनि सां गॾु कमु कयो आहे, जंहिंमें जलाल चांडियो, फौजिया सुमरो, गुलशेर तीणो, उर्स चांडियो ऐं ॿिया शामिल आहिनि। पर हिन वक़्तु फाले सबबि सख़्तु परेशान आहियां। मां मुतालबे सां गॾु अपील करियां थो त मुंहिंजी मदद करे सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे, जीअं ज़िंदगी जा ॾींहं वधीक बहितरीन सुकून सां गुज़ारे सघां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।